प्रोग्राम टाइम लाइन से गड असद मुमताज़। नाज़रीन, मरियम नवाज़ एक बेरो बीहर मुल्क की तमाम तर बीमारियों जो जड़ वज़ीर आज़म इमरान खान के करार दींदे चयो आहे त जेसिताईं ही हुकूमत आहे मुल्क में कंहिं उम्मीदी का बेहतरी जी का उम्मीद नथी रखी सघिजे। 2 सालन में इमरान खान की हुकूमत जो मुल्क जो हशर किया है, माज़ी में इहो कदें भी ना थियो। अवाम इमरान खान की हुकूमत के ख़त्म करे सुख जो साह खणी सघो। हाँ नून लीग जो पहिरें ॾींहं खां इहो मौक़िफ़ रहियो आहे त हीअ हुकूमत कठपुतली आहे, त पोइ इहा मुल्क जे तमाम तर बीमारियुनि जो जड़ कीअं साबित थी थींदी। अॼु प्रोग्राम में इन ते ॻाल्हाईंदासीं। गॾोगॾु ॻाल्हाईंदासीं त वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त मरियम नवाज़ जे बयानीअ में हाणे रिवर्स गियर लॻी चुको आहे। अपोजिशन कुछ भी करे पर इमरान खान की हुकूमत 5 साल पूरा कंदी। इन ॿिन्हिनि मौज़ुअनि ते अॼु के प्रोग्राम में ॻाल्हाइबो। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन किया है मुस्लिम लीग नून जो MNA डॉक्टर निसार चीमा साहब। डॉक्टर साहब, प्रोग्राम में खुश आमदीद। जी वेलकम जी। अच्छा डॉक्टर साहब, आपकी नज़र में तो ये कठपुतली हुकूमत है, ये बेअख्तियार हुकूमत है, इसके पास कोई अख्तियार ही नहीं है, तो फिर ये तमाम तर मसाइल का जड़ कैसे इस हुकूमत को करार दे दिया आपने? देखें, ये नालायक टोला जिसको मुसल्लत किया गया है, जाहिर है कि वो ये तो मुसल्लत करने वालों को सोचना चाहिए कि किस तरह के नालायक लोगों को, नायल लोगों को हमने कौम पे मुसल्लत कर दिया है, जो कि कज़ाब की शक्ल में मुसल्लत है, और जिनकी वजह से पिछले 2-2.5 साल में जो हाल हो गया है, जो अशर हो गया इस कौम का, उसकी मिसाल इससे पहले नहीं मिलती जी। आप महंगाई देखें, आप लाकानूनियत देखें, आप बेरोजगारी देखें, कोई हाल नहीं है। हर शोबा मईशत समेत हर शोबे की तबाही है। तो ये कौन जिम्मेदार है? जाहिर है कि ये जो लोग हैं, जो नायल लोग, नालायक लोग, नायल लोग, ये टोला जो है, और इसको मुसल्लत करने वालों को जरूर सोचना चाहिए कि जाहिर है कि ये जिम्मेदार हैं, और किस तरह के लोगों को हमने मुसल्लत कर दिया है, कौम के साथ कितना जुल्म किया हमने। तो डॉक्टर साहब, आपका तो पहले दिन से ये मौक़िफ़ रहा है क्योंकि इनकी अहमियत नहीं है, क्योंकि ये बेअख्तियार है, हमारा इनसे मुकाबला ही नहीं है। तो अब आप कैसे कह रहे हैं कि जब ये चले जाएंगे तो आवाम जो है वो सुख का सांस लेगी? ये जाहिर है कि ये जब चले जाएंगे, हमारा तो मौक़िफ़ ये है कि अवाम के, कौम के हकीकी नुमाइंदे जो हैं उनको आना चाहिए, उनको आके बागडोर संभालनी चाहिए, और उनके आने से हालात बेहतर होंगे। जिस तरह देखें 2013 से 18 तक आपने देखा है कि किस तरह ये है कि मुल्क तरक्की कर रहा था, मईशत जो है कहाँ से कहाँ चली गई। GDP ग्रोथ 5.8 पे थी, इन्फ्लेशन सिर्फ 4 पे थी, अब कई गुना बढ़ गई है। GDP ग्रोथ जो है वो खुद इनके अपने आदाद शुमार के मुताबिक -0.4 पे है, हमारी तारीख की लोएस्ट लेवल पे। तो बात यह है कि ये जो है, जाहिर है कि जब लोग, काबिल लोग आएंगे, अवाम के हकीकी नुमाइंदे आएंगे, जिनको अवाम का दुख दर्द जो है वो महसूस करने वाले लोग होंगे, तो वो खुद ब खुद हालात बेहतर होंगे, जिनमें अहलियत भी होगी, कौम का दर्द भी होगा। ये 2 चीजें बहुत जरूरी हैं कि उन लोगों में, हुक्मरानों में, अवाम, जाहिर है अवाम के जो मुंतखब नुमाइंदे होंगे, उनमें ये 2 चीजें ये मतवक्को होंगी कि वो, एक तो ये है कि अवाम का दुख दर्द महसूस करेंगे, दूसरा ये है कि वह लोगों को ये मुख्तलिफ जिम्मेदारियां सौंपेंगे। ठीक है। शेख रशीद साहब ने आज चीमा साहब कहा है कि मरियम नवाज़ का ये बयान के अब मुज़ाकरात हो सकते हैं, दरहकीकत उसका जो अब तक नैरेटिव रहा है उसको रिवर्स गियर लग चुका है, और अब इनके बयानी में मुसलसल तब्दीलियाँ आएंगी। क्या वाकई अब जो है मामलात मुज़ाकरात के साथ हल होंगे? असद साहब देखें, आप अगर किसी जिम्मेदार आदमी का नाम लेते, संजीदा आदमी का, तो फिर तो मैं इसका जवाब देता। अब ये शेख रशीद साहब तो आप खुद जानते हैं कि किस कदर गैर जिम्मेदार और गैर संजीदा आदमी हैं। इनको दुनिया जहान के हर काम से गरज है सिवाय अपने महकमे के। अपनी जो जिम्मेदारी उनको सौंपी गई है, यानी ये है कि वहाँ उनसे कोई इंटरेस्ट नहीं है। आप ये देखें कि इस हुकूमत में जो नए रिकॉर्ड कायम हुए हैं उसमें ये भी शामिल है कि रेलवे के जो हादसा हैं उनमें एक नया रिकॉर्ड कायम हुआ है। पिछले 2-2.5 साल में जितने हादसा हुए हैं हमारी 70 साल 72 साल तारीख में नहीं हुए, लेकिन उनको इससे कोई गरज नहीं है। उनके काम क्या है? 2-3 काम है उनके पसंदीदा शुगल मशगले। एक तो ये कि जुगतबाजी है, दूसरा ये कि चूंकि हर दफा उन्होंने अपना लीडर बदलना होता है, कभी नवाज शरीफ उनके लीडर थे, कभी अब मुशर्रफ उनके लीडर थे, अब इमरान खान उनके लीडर हैं। तो बात ये, हर दफा चूंकि उन्हें लीडर बदलना होता है, तो उसके लिए अपनी लॉयल्टी शो करने के लिए, वफादारी साबित करने के लिए, और अपने नए लीडर के मुखालफिन को गालियां देना उनका महबूब मशगला है। उनकी जरूरत भी है शायद, सियासी जरूरत। और तीसरा उनका जो शुगल है वो ये है कि बेतुकी जो सियासी पेशीनगोइयां करते रहते हैं। ये उनके काम है। क्या उसका जवाब दें जी? देखिए, यहाँ तक देखिए बयानिए की बात है, पहले दिन से बयानिया हमारा एक ही है। और बयानिया क्या है असद साहब? बयानिया ये है कि हक़ हुक्मरानी अवाम का है, और ये अवाम के पास रहना चाहिए।
दूसरा ये है कि मुल्क में कानून की हुक्मरानी होनी चाहिए और दस्तूर की, आइन की बालादस्ती होनी चाहिए। तो ये इस है हमारा बयानिया। जी जी चीमा साहब, क्या ये जो अब बातचीत की खबरें चलना शुरू हुई हैं कि मुज़ाकरात के साथ मामले हल हों, क्या नून लीग इस चीज़ पे बिलीव करती है कि बातचीत के साथ इदारती डायलाग, जो शाहिद खाकान अब्बासी काफ़ी अरसे से कह रहे हैं कि इदारती डायलाग होने चाहिए, क्या इदारती डायलाग होने चाहिए? आप इस चीज़ पे बिलीव करते हैं? देखें असद साहब, बात यह है कि हम बिल्कुल ये कि दायरेदारी से महसूस करते हैं कि सबसे गलतियां हुई हैं जी। माजी में, सियासतदानों से भी गलतियां हुई हैं, अदलिया से भी गलतियां हुई हैं, फौज से भी गलतियां हुई हैं। हल ये है, वे फॉरवर्ड ये है कि सब अपनी खुद एहतसाबी करें, अपना एहतसाब करें, अपनी गलतियों का एतराफ करें, अपनी गलतियों से सीखें और आइंदा के लिए ये तहैया करें कि हर फर्द ने, हर इदारे ने वो किरदार अदा करना है जिसका तयन पाकिस्तान की आइन ने कर रखा है, और उसके लिए एक नेशनल डायलॉग होना जरूरी है। ये जो है सारे इदारों के दरमियान होना चाहिए, जिसमें सियासतदान भी हो, जिसमें अदलिया की नुमाइंदगी हो, जिसमें अस्करी क़यादत भी हो। तो तरीक़ेकार क्या होगा चीमा साहब इस डायलॉग का? कि हालात जो हैं, हालात और वक्त जो हैं, वो खुद तरीक़ेकार तय कर देते हैं। इसके लिए एक ये हो सकता है कि सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस जो हैं, वो ये है कि इस तरह का, ये मैं समझता हूँ कि इसके नेशनल डायलॉग का एहतमाम करें। वो ये है कि तमाम फरीकों को बुलाएं, सियासतदानों को भी बुलाएं, उसमें उनके अपने अदलिया के भी लोग हों और अस्करी क़यादत भी हो, और उसमें ये सारा तय हो कि देखिए वाकई सबसे माजी में गलतियां हुई हैं, लेकिन आइंदा के लिए जो है मुल्क और कौम की बेहतरी और फलाह इसमें है कि सब लोग अपने आप को आइन तक महदूद, आइनी जो जिम्मेदारियां हैं वो अदा करें, आइन के मुतय्यन करदा हदूद से तजावुज़ ना करें। अच्छा चीमा साहब, आइन तो हमें ये बता रहा है कि ये तमाम तर जो इदारे हैं वो हुकूमत के मातहत हैं और जो पार्लियामेंट है वो सबसे सुप्रीम है, तो बेहतर नहीं है कि अपोजिशन और हुकूमत के बीच में मामलात हों, उनके साथ मुज़ाकरात हों, जो एक सियासी रिवायत भी रही है? अगर अपोजिशन जो है वो हुकूमत को किरास करके किसी और से मुज़ाकरात करेगी तो आप नहीं समझते कि ये गैर सियासी रिवायत जन्म लेगी? देखिए अगर आसिफ साहब आपकी बात ठीक है, अगर ये है कि अवाम के मुंतखब नुमाइंदों पे मुश्तमिल हुकूमत हो, अवाम के वोट लेके आने वाली कोई हुकूमत हो, तो उससे मुज़ाकरात होने चाहिए, किसी और इदारे को बीच में मुलव्वस नहीं होना चाहिए। लेकिन ये तो कठपुतली है, ये तो खुद आए नहीं, लाए गए हैं, तो ये जाहिर है कि इनको लाने वालों से ही बात होगी ना, इनसे बात की क्या करनी है? ये तो कठपुतली है, इनके अपने इख्तियार में है ही कुछ नहीं, ये तो अपने ये कि खुद तो आई नहीं है। लेकिन बात ये है कि मेरी फिर गुजारिश ये है कि इसमें एक रोल प्ले करना चाहिए, प्रोएक्टिव रोल मैं समझता हूँ कि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान को रोल प्ले करना चाहिए। उनको ये है कि इसका एहतमाम करना चाहिए, उनको अपने यहाँ बुलाना चाहिए सबको, सियासतदानों की भी नुमाइंदगी हो, हुकूमत की भी, अपोजिशन की भी, अस्करी क़यादत भी हो और अदलिया की क़यादत भी सारी मौजूद हो, और उसमें यह तय हो कि जी आइंदा के लिए वे फॉरवर्ड क्या है। और मैं समझता हूँ वे फॉरवर्ड सिर्फ ये है कि तमाम इदारे, तमाम अफराद वो किरदार अदा करें जिसका तयन पाकिस्तान की आइन ने कर रखा है। चीमा साहब, आप अगर सियासी लोग हैं, देखें अगर सियासी लोगों से बातचीत नहीं करेंगे, उनसे बातचीत के दरवाजे बंद कर देंगे, तो फिर वोट को इज्जत कैसे मिलेगी? ये सवाल तो फिर होगा ना कि सियासी लोग ही एक दूसरे के साथ बातचीत करके मसला हल करें। नहीं, देखिए बात यह है कि मैं फिर ये गुजारिश कर रहा हूँ कि वो इनकी तो देखिए वो उनके कोई इख्तियार ही नहीं है, ना वो खुद आए हैं, ना अवाम के वोट लेके आए हैं। कठपुतलियों से क्या बात करनी है, फायदा कोई नहीं है। असल में तो ये कि इनको लाने वालों से बात होनी चाहिए जिन्होंने मुसल्लत किया है, और ये है कि वंस फॉर ऑल ये मसला हल होना चाहिए कि भाई आइंदा के लिए पिछली माजी की गलतियां अपनी जगह हैं, सबको अपनी गलतियों का एतराफ करना चाहिए और आइंदा के लिए ये तहैया करना चाहिए कि हम सब ने, तमाम इदारों ने, तमाम अफराद ने सिर्फ और सिर्फ वो किरदार अदा करना है जिसका तयन पाकिस्तान के दस्तूर ने कर रखा है। ठीक है चीमा साहब, आप हमारे साथ ही रहिएगा। इस वक्त हमें प्रोग्राम में ज्वाइन किया है मुल्क के नाम और तर्ज निगार और कॉलमिस्ट जनाब सलमान आबिद साहब। सलमान आबिद साहब, प्रोग्राम में खुश आमदीद। वालेकुम सलाम जनाब। सलमान आबिद साहब, ये निसार चीमा साहब कह रहे हैं कि एक मुल्की सतह के डायलॉग होने चाहिए जिसमें तमाम तर इदारे मौजूद हों, उसमें सियासतदान भी हों, अदलिया भी हो और सुप्रीम कोर्ट का चीफ जस्टिस जो है वो इसका एहतमाम करे। दर हकीकत ये आप नहीं समझते कि ये कौमी हुकूमत की बात है जो चीमा साहब कह रहे हैं? देखिए बात यह है, अभी चंद दिन पहले तक आपने देखा था नवाज शरीफ साहब का एक बयान आया था और उन्होंने कहा था कि आज के बाद फौज से कोई डायलॉग नहीं होगा और कोई बातचीत नहीं होगी, क्योंकि हम फौज की सियासी निजाम में मुदाखलत के खिलाफ है। अब मरियम नवाज कह रही है कि फौज से मुज़ाकरात होंगे, बातचीत हो सकती है,
اور وہ بالکل ٹھیک کہہ رہی ہیں، کیونکہ مسلم لیگ نون کو بڑی اچھی طرح پتا ہے کہ پاکستان میں طاقت کا مرکز کون ہے، کیونکہ ماضی میں بھی جب مسلم لیگ اقتدار میں آتی رہی ہے تو اسی فوج کی مرہون منت اور معاونت کے ساتھ ہی آتی رہی ہے نا. اس لیے چیمہ صاحب درست کہہ رہے ہیں کہ وہ عمران خان صاحب کی کیا حیثیت ہے، اصل حیثیت تو فوج کی ہے اور فوج سے ہی پلی بارگین ہوگی. اور میں اس وقت جب آپ سے بات کر رہا ہوں اس وقت بھی اس وقت مسلم لیگ نون کے بہت سے لوگ فوج کے ساتھ اندرون خانہ بات چیت کر رہے ہیں اور ان کو پتا ہے کہ طاقت کا مرکز کون ہے. اور ان کو یہ پتا ہے کہ جب محمد زبیر صاحب کو انہوں نے بھیجا تھا مذاکرات کے لیے، معاملات طے کرنے کے لیے جنرل باجوہ سے اور DGISI سے، تو اس لیے پاکستانی سیاست کا ایک بڑا تضاد ہے. جب ہم اقتدار میں ہوتے ہیں تو ہمیں جمہوریت کا بڑے پیٹ میں مروڑ اٹھتا ہے، اور جب ہم اپوزیشن میں ہوتے ہیں تو تب ہم یہ کہتے ہیں کہ جناب جو ہے نا فوج جو ہے وہ ہمارے لیے اقتدار کا راستہ ہموار کرے. اب کل کا جو BBC کو انٹرویو ہے مریم نواز کا، اس میں ذرا دیکھ لینا، اس کا پورا مفہوم نکال لیں. اس کا مفہوم یہی ہے نا کہ جی فوج جو ہے وہ عمران خان کی حکومت کو چلتا کرے تو ہم بات چیت کے لیے تیار ہیں. یعنی مسئلہ یہ ہے کہ آپ خود فوج کو سیاست میں مداخلت کی دعوت دے رہے ہیں اور آپ کہہ رہے ہیں کہ فوج آ کے جو ہے نا وہ سارے معاملات کو درست کرے. اچھا، جب فوج اگر معاملات کو درست کرے گی تو پھر وہ اپنا طریقہ کار تو ڈھونڈے گی نا جس میں اس کا لارجر انٹرسٹ ہوگا، وہ اپنے آپ کو ڈومیننٹ کرے گی. پھر سیاست کہاں گئی، پھر جمہوریت کہاں گئی، پھر یہ سول سپرمیسی کی باتیں کہاں چلی گئیں. دیکھیے بات سمپل سی ہے، ہمارے ہاں چاہے حکومتی جماعت ہو اور چاہے اپوزیشن جماعتیں ہیں، یہ سب جو ہے دیکھتی جو ہے وہ گیٹ نمبر 4 کی طرف ہی ہے اور سب کو پتا ہے کہ پاکستان کی طاقت کا مرکز کہاں پر ہے، کس سے اقتدار ملتا ہے، کون ہمیں اقتدار سے نکالتا ہے. پاکستانی سیاست میں سلمان عابد صاحب، آپ جو بات کر رہے ہیں کہ حکومت اور دیگر اداروں کی، تو پھر عوام اس میں عوام کہاں ہے؟ اب حکمرانی تو عوام کا حق ہے، عوام جمہوری طریقے سے عوام اپنے حکمران منتخب کرے نا. کبھی بھی میٹر نہیں کرتی، کسی کی بھی حکومت ہو، تحریک انصاف کی ہو، مسلم لیگ نون کی ہو، پیپلز پارٹی کی ہو، کب عوام کے مفادات کی سیاست جو ہے پاکستانی سیاستدانوں نے کی ہے؟ یہاں تو ایک اقتدار کی جو سیاست ہے وہ ذاتیات سے شروع ہوتی ہے، خاندان تک آتی ہے، چند افراد تک آتی ہے، ایک مخصوص طبقے تک محدود رہتی ہے. عوام تو کسی بھی حکومت کے اندر کبھی خوشحال نہیں رہے، نہ آج خوشحال ہے نہ پہلے کبھی خوشحال تھے. اس لیے عوام کو تو باقاعدہ، عوام کو، جمہوریت کو تو باقاعدہ ہتھیار بنا کر ہمارے ہاں سیاستدان اور اسٹیبلشمنٹ یوز کرتے ہیں. اس لیے مجھے تو کوئی اس میں دو رائے نہیں ہے کہ جی یہاں عوامی مفادات پر مبنی سیاست بہت پیچھے کھڑی ہے. ٹھیک ہے. چیمہ صاحب، آپ کا تو پہلے دن سے PDM اور آپ کا تو پہلے دن سے ہی نیریٹو رہا ہے کہ ہماری جدوجہد تو سول سپرمیسی کے لیے ہے، جمہوریت کی بقا کے لیے ہے، یہاں جمہوری روایات کو جو ہے وہ قائم کرنے کے لیے. جو اب آپ ڈائلاگ کی بات کریں گے تو ظاہر ہے یہ سوال تو اٹھے گا نا، تو پھر سول سپرمیسی والا آپ کا جو نیریٹو ہے وہ کہاں ہے؟ یہ دیکھیں، سول سپریمیسی کو یقینی بنانے کے لیے یہ اس ڈائلاگ کی ضرورت ہے. دیکھیں، اگر عوام کے ووٹ لے کر کوئی آئی ہو حکومت اور جائز طریقے سے منتخب حکومت ہو تو اس معاملے میں یہ صرف اسی سے بات ہونی چاہیے، پھر کسی اور ادارے کو، عسکری اداروں کو اس میں نہ ملوث ہونا چاہیے نہ ان کو کرنا چاہیے. لیکن یہ جو اس طرح کی حکومت جو خود آئی نہیں لائی گئی ہے، میں بار بار یہ گزارش کرتا ہوں، جو عوام کے منتخب جائز طریقے سے منتخب حکومت نہیں ہے، ووٹ لے کے نہیں آئی، اس کو مسلط کیا گیا ہے، تو ظاہر ہے پھر بات اس سے کیا کرنی ہے؟ اس کو تو مسلط کرنے والوں سے بات ہونی چاہیے نا. یہ تو ایک بالکل فطری بات ہے، ایک جائز بات ہے. ظاہر ہے کہ اس کے نہ یہ کہ وہ خود آئے ہیں، نہ یہ کہ ان کے اپنے کو اختیار میں ہے، ان کو لانے والوں سے بات ہونی چاہیے. اور اسی وجہ سے یہ ہے کہ ہمارا موقف یہ ہے کہ ہم یہ کہ ایک تمام اداروں کے درمیان اس طرح کا ایک نیشنل ڈائلاگ ہو، اور جس طرح میں یہ تجویز پیش کر رہا ہوں کہ اس کا اہتمام جو ہے یہ چیف جسٹس پاکستان کو کرنا چاہیے اور ان کو بلانا چاہیے اپنے پاس، اور یہ سب کو، عسکری قیادت کو بھی، جوڈیشری کی قیادت بھی اس میں، اور سیاستدان بھی ہوں، حکومتی لوگ بھی ہوں اور اپوزیشن کے لوگ بھی ہوں. تو چیمہ صاحب، آئین میں تو یہ تمام تر چیزیں موجود ہیں، آئین میں تو ہمیں بالکل آئین ہماری رہنمائی کرتا ہے کہ کس ادارے کی کیا کیا حدود ہیں. تو یہ پھر آپ سمجھتے ہیں کہ آئین کے ہوتے ہوئے اس طرح کی ڈائلاگ کی ضرورت ہے اب؟ جی دیکھیے، جو کچھ آئین میں لکھا ہوا ہے اس پہ عمل درآمد ہونا چاہیے. اس عمل درآمد کو انشور کرنے کے لیے، اس آئین پہ عمل درآمد کو انشور کرنے کے لیے، اس کو یقینی بنانے کے لیے اس ڈائلاگ کی ضرورت ہے. کیونکہ اس سے پہلے مختلف ادارے جو ہیں اپنی حدود سے تجاوز کرتے رہے ہیں، آپ کی بھی نوٹس میں ہے، بلکہ آئین کو معطل کیا جاتا رہا ہے، آئین کو منسوخ کیا جاتا رہا ہے، آئین شکنی کی جاتی رہی ہے. اور آئین شکن جو ہے ان کی یہ ہے کہ ان کی نہ صرف یہ ہے کہ اس کی پشترائی کی جاتی رہی ہے، ان کو مکمل تحفظ فراہم کیا جاتا رہا ہے.
آپ کو آپ کی یہ ماضی کی مثال ہے جل مشرف کی، جس نے 2 بار آئین شکنی کی، لیکن یہ ہے کہ جس طرح وہ ملک سے گیا، اور پھر یہ ہے کہ جس عدالت نے اس کو یہ ہے کہ اس کو سزا دی، اس عدالت کو یہ ہے کہ تحلیل کر دیا گیا، اس کو غیر قانونی قرار دے دیا گیا۔ تو بات یہ ہے کہ اس کو جو کچھ آئین میں درج ہے، آپ نے صحیح کہا کہ اس کی موجودگی میں کسی اور چیز کی ضرورت نہیں ہے، صرف اس عمل درآمد پہ جو ہے اس کو انشور کرنا چاہیے۔ آئین پہ عمل درآمد جو ہے جب ہو جائے تو کوئی مسئلہ باقی نہیں رہتا، اور اس کو انشور کرنے کے لیے اس طرح کے ڈائلاگ کی ضرورت ہے۔ ٹھیک ہے سلمان عابد صاحب، یہ جو آپ سمجھتے ہیں کہ اب اس طرح کا جو بیانیہ اب پیش کیا جا رہا ہے، درحقیقت وہ وہی بیانیہ نہیں ہے جو ٹرکش میں ہم دیکھ رہے ہیں، جو بنگلہ دیش میں ہم دیکھ رہے ہیں، اس طرح کا اب کوئی نظام یہاں لانے کی کوشش کی جا رہی ہے؟ کیونکہ صدارتی نظام تو ہم کافی عرصے سے سن رہے ہیں کہ یہاں پہ صدارتی نظام لایا جائے۔ بات یہ کہ چیمہ صاحب نے بڑی معقول بات کی ہے ایک ڈائلاگ کی، اور میں سمجھتا ہوں کہ مسلم لیگ نون کی جو قیادت ہے وہ کھل کر کہے نا، بڑے واضح طور پہ کہے۔ جو بات چیمہ صاحب نے کی ہے کہ چیف جسٹس کی نگرانی میں ایک ڈائلاگ ہو، مثال کے طور پر اگر وہ یہ کہنا چاہتے ہیں تو پھر کھل کر بات کریں نا۔ کبھی وہ ڈائلاگ کی بات کرتے ہیں، کبھی وہ سول سپریمیسی کی بات کرتے ہیں، کبھی کہتے ہیں کہ ہم اس کو حکومت کو نکال دیں گے، پھر کبھی کہتے ہیں کہ اسٹیبلشمنٹ سیاسی نظام میں مداخلت کرتی ہے۔ ہمارا ایک لطیفہ کیا ہے کہ جب بھی ہماری حکومت آتی ہے، یعنی کسی بھی جماعت کی حکومت آتی ہے، تو وہ کہتا ہے کہ انتخابات شفاف ہوئے اور کوئی مداخلت نہیں ہوئی سیاسی نظام میں، لیکن جب وہ ہار جاتے ہیں تو پھر وہ سیاسی نظام کی مداخلت کا رونا شروع ہو جاتے ہیں۔ اب پرابلم یہ ہے کہ یہ بالکل آپ نے ٹھیک کہا ہے کہ اس وقت ایک پاکستان جو ہے جس دوراہے پہ کھڑا ہے، وہاں ایک نظام کی تبدیلی کی بحث تو چل رہی ہے، اور بہت سے لوگوں نے کہا ہے کہ اگلے 1 برس کے اندر پاکستان کا جو نظام ہے وہ کافی حد تک تبدیل ہوگا، جس میں ترکی کا ماڈل خاص طور پہ ذکر کیا جا رہا ہے۔ تو اگر آپ نے چیف جسٹس کی نگرانی میں، فوج کی نگرانی میں، جوڈیشری کی نگرانی میں سارا یہ معاملات طے کرنے ہیں، تو پھر میرا مطلب ہے یہ پارلیمنٹ جو ہے جس میں بیٹھ کے سارا کچھ ہونا چاہیے تھا، اس کی تو اہمیت ختم ہوگی نا۔ پھر آپ مان رہے ہیں کہ سیاسی نظام نہیں چل پا رہا، نہ حکومت سے چل رہا ہے نہ اپوزیشن سے چل رہا ہے، اور سارے کہہ رہے ہیں کہ جی بڑے طاقتور مراکز بیٹھ کے ہم سے بات چیت کر لیں۔ تو یہ پھر ہمیں اپنی ناکامی تسلیم کرنی پڑے گی سیاسی طور پہ کہ ہم ناکام ہوئے اپنے معاملات کو سیاسی طور پہ حل کرنے کے کانٹیکس میں۔ تو میں یہ سمجھتا ہوں کہ اس وقت جو بحث چل رہی ہے پاکستان کے اندر، وہ بنیادی بات یہ ہے کہ اگر آپ واقعی کوئی نظام میں تبدیلی لانا چاہتے ہیں تو گفتگو پارلیمنٹ کے اندر ہونی چاہیے، اور پارلیمنٹ میں ہی بیٹھ کے شاہد خاقان عباسی صاحب، شہباز شریف صاحب اور مسلم لیگ یا پی ڈی ایم کی جو قیادت ہے وہ کھل کر کوئی ایک چارٹر تو پیش کرے نا کہ ان نکات کے اوپر بات ہونی چاہیے۔ اگر نکات ہی کوئی نہیں ہے، اب نکات یہ ہے کہ عمران خان کی حکومت کو گھر سے نکال کے باہر پھینک دیں، تو یہ تو پھر کوئی بات چیت نہیں کرے گا نا آپ کے ساتھ۔ بہت شکریہ سلمان عابد صاحب، ڈاکٹر نثار چیمہ صاحب، آپ دونوں موجود شخصیات نے ہمیں وقت دیا۔ ناظرین تے وٹھوں تا نڈی سائی سائی کھان پوری پروگرام میں بیر حاضر تھیندا۔ پروگرام ایک دفعہ بیر رہاں کے بھلی کار چھا اساں کے قصور جی بے قصور زینب یاد ہے، جن کے بے دردی سان पहिरियां उनखे हवस जो निशानो बणायो वियो, पोइ उनखे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। हा, बाद में उनजे कातिल खे सज़ा मिली वई, उनखे फाही चाढ़ियो वियो, पर ज़ैनब समेत अॼु केतिरियूं ई ज़ैनबूं जेके आहिनि उहे उन हवस जो निशानो बणनि था पिया। ऐं असां ॾिठोसीं त 4 साल जी अलीशा बि उन सिलसिले जी हिकिड़ी कड़ी हुई जंहिंखे हिकु हफ़्ते ताईं मुसलसल दरिंदगी जो निशानो बणायो वियो, उनखे जिनसी हवस जो निशानो बणायो वियो। हिकु रिपोर्ट मूजिबि चयो पियो वञे त पाकिस्तान में हर रोज़ 11 मासूम ॿारनि खे जिनसी हवस जो निशानो बणायो पियो वञे। असां वटि मुल्क में कानून मौजूदु आहे, इदारा मौजूदु आहिनि, ऐं समाज केॾांहुं पियो वञे। हिन समाज में आख़िर छा थो थिए जो हीअ मासूम नियाणियूं बि हिते महफ़ूज़ कोन्हनि। प्रोग्राम जे हिन हिसे में हिन ते ॻाल्हाईंदासूं। ऐं हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे मुल्क जे नाले वारे नफ़्सियात जे माहिर डॉक्टर इनायत मंगसी साहब। डॉक्टर साहब, हीअ समाज काॾांहुं पियो वञे? कसूर वारी ज़ैनब असांखे यादि आहे, असांखे अहिड़े तरह जा केतिरा ई केसिस यादि आहिनि। हाणे कोई अलीशा सां वाक़ियो थियो आहे, इहो समाज छा थो ज़ाहिर करे? असांजो समाज अलीशा ज़ैनब जे मामले में या घणा साल अॻे इक़बाल जी हालत में 100 अणॼातल ॿारनि जे जेके केसिस आहिनि उन्हनि जी मामले में हिकिड़ो अहिड़ो मुल्क साबित थी रहियो आहे, हिकिड़ो अहिड़ो मुआशिरो साबित थी रहियो आहे, हिकिड़ी अहिड़ी रियासत साबित थी रही आहे जंहिंमें ज़ोरावर, ज़बरदस्ती कंदड़, कंहिं बि मासूम, बेपहुच, कमज़ोर जे वजूद खे चीरे फाड़े छॾींदड़, आज़ाद, बेपरवाह, वरी वरी साॻी हरकत कंदड़ ऐं कंहिं बि नतीजे खां बिल्कुलु ई बेखौफ़ पंहिंजी कार्रवाई वरी वरी कंदो रहे थो। सिर्फ़ु नाला मटिजनि था, जिस्म मटिजनि था, ॿार उहे ई आहिनि, अमल उहे ई आहिनि,
न कानून खे तकलीफ़ आहे, न इंसाफ़ खे कुझु थिए थो, न रियासत जा जेके कर्ता धर्ता आहिनि उन्हनि जे कन ते का जूअं चुरे थी। असां वटि ग़लति ऐं सहीअ जे विच ते जेका लाइन आहे उहा ख़तमु थी वई आहे। असां हिकिड़े अहिड़े सूरत हाल जो शिकार आहियूं जिथे कंहिं बि वक़्तु अव्हां कमज़ोर तरीन वजूद बणिजी सघो था ऐं तव्हां सां कुझु बि थी सघे थो। ऐं जॾहिं तव्हांखे मौक़ो मिले थो त तव्हां पाण वरी अहिड़ो ॾाढ करण में का हॿक महसूसु नथा कयो, छो त हिन मुआशिरे पंहिंजो डॉक्टर साहब शर्म जी डॉक्टर साहब जेके इदारनि जूं ज़िम्मेवारियूं आहिनि त इदारा पंहिंजी रिट क़ाइमु कनि, उहे इदारा किथे आहिनि? इहे जेके इदारा असां पंहिंजी हिफ़ाज़त लाइ जोड़िया आहिनि, असां इन करे जोड़िया आहिनि त असां इन तरह जे माहौल खां बची सघूं, उन्हनि इदारनि जी कारकर्दगी खे जे अव्हां इन्ही ॻाल्हि ते नाराज़ न थियो जी त 1947 खां वठी अॼु ताईं इहो साबित थी रहियो आहे त असांजा इदारा या त बंदूक जे छांव हेठि आहिनि, उन बंदूक हुननि जे कपाट ते रखियलु आहे, लौंदड़ीअ ते रखियलु आहे, या त इहो थियो आहे त असांजो जेको आइन आहे उहो बेअमली जे हवाले आहे ऐं जेके कानून आहिनि उन्हनि खे असां टोकरीअ में रदीअ जी टोकरीअ में उछले छॾियो आहे ऐं असां कुझु बि करण लाइ तयारु न आहियूं अहिड़नि मामलनि ते। जेकॾहिं करण लाइ तयारु हुजूं हा त छा असां कॾहिं इहो सोचियो आहे त गिलगित बल्तिस्तान खां वठी कराची ताईं पाकिस्तान जी ड्रेग वेकर में जेको ऑर्गेनाइज़्ड क्राइम आहे ॿारनि जे ख़िलाफ़, जेको ॿारनि ते जिन्सी तशद्दुद थिए थो, जेके ॿारनि सां ज़्यादतियूं थियनि थियूं, उन्ही जे बारे में का हिकिड़ी बि तव्हां वटि जांच आहे? का हिकिड़ी सुठी का तहक़ीक़ मौजूदु आहे? को तव्हां वटि सज़ा ऐं जज़ा ऐं पूरी तफ़्तीश जो सिलसिलो मौजूदु आहे? त इन जो जवाबु आहे न, असां वटि अहिड़ी का बि शइ मौजूदु कोन्हे। ॿार असांजे क़तई तौर ते ॼण त ज़िम्मेवारी में शामिल ई न आहे। असां ॿार खे अहिड़ो वजूदु सम्झूं था जेको जॾहिं वणेसि जीअं वणेसि जेको उन सां थी वञे त थी वञे, असांखे परवाह न आहे। नतीजे में असांखे इहो सम्झणु खपे त जेकॾहिं ईअं ई रहंदो जीअं आहे त पोइ को बि ॿारु महफ़ूज़ कोन्हे। हालांकि आहे, हक़ीक़त इहा आहे त हिन वक़्तु बि को ॿारु महफ़ूज़ कोन्हे। त पोइ असां इहा उमेद कीअं रखूं त अदलिया, मुक़न्ना या जेका असांजी पुलिस आहे या जेके सिक्योरिटी एजेंसीज़ आहिनि उहे को इन्ही पासे ध्यानु ॾियनि? हीअ त हिकिड़ो मोहम्मद बख़्श बुरड़ो आहे, उनखे लख शाबसूं हुजनि, उन जी न्याणीअ खे 100 सलाम हुजनि ऐं संदसि घरवारी खे सलाम हुजे जंहिं इन जुरत जो मुज़ाहिरो कयो आहे। न त असां ॾिठो आहे, ऐं मां त आहियां ई अहिड़ी फील्ड में जिथे मूं ॾिठो आहे त इंतिज़ामी ऑफिसर पाण अहिड़े ज़ोरावरनि जो पासो हूंदा आहिनि, इन्हनि ज़्यादतियुनि में अखियूं ॿूटे हलिया वेंदा आहिनि। असां वटि इन जे करे ई कुझु कोन थो थिए। पर डॉक्टर साहब हिन वक़्तु जॾहिं असां प्रोग्राम में ॻाल्हायूं था पिया असां मुखातिब आहियूं, उन वक़्तु इहे इतला आहिनि त हिन केस में जेको मुख्य जवाबदार आहे उहो गिरफ़्तार बि थियो आहे ऐं हिकिड़ो पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। त इन तरह जी कार्रवाइनि खे अव्हां कीअं था ॾिसो? छा पुलिस मुक़ाबले में मारिजण या गिरफ़्तारियुनि सां मामला हल थींदा या हीअ छा पियो थिए? तव्हां पुलिस मुक़ाबलनि सां या माण्हू मारण सां, मिसौर हाणे हिकिड़ो ज़िम्मेवार या हिकिड़ो मुलज़िम या हिकिड़ो मुजरिम मारिजी वियो आहे, इहो मारिजी वञणु नओं न आहे, कतई नओं न आहे। तव्हां ॾिसो त पाकिस्तान जी तारीख़ में जॾहिं बि अहिड़ा वाक़िया थिया आहिनि उन्हीअ में वाक़िए जो मुख्य किरदारु लाज़मी तौर ते ईअं मारियो वियो आहे, पोइ भली उहो जेल में हुजे या ॿाहिरि हुजे। कॾहिं चवंदा त ख़ुदकुशी करे छॾियईं, कॾहिं चवंदा त क्रॉस फायर जे विच में अची वियो, कॾहिं चवंदा त हथियार फुरे ऐं असांखे पे मारियईं, पोइ असां मारे विधुसि। पोइ इन जो सबबु कहिड़ो आहे? डॉक्टर साहब जॾहिं मुख्य जवाबदार खे रस्ते तां राह तां ख़तमु कयो थो वञे त उन जा सबबु कहिड़ा आहिनि? सवलो जवाबु आहे इन जो तमामु सवलो जवाबु आहे। उन जो जवाबु इहो आहे त पुलिस जेका आहे उहा बेवस आहे। पुलिस खे ख़बर आहे त असां कुझु नथा करे सघूं। पुलिस ॼाणे थी त असां केतिरो बि मज़बूत केस ठाहींदासूं हमरा छुटी वेंदो, या केस ठाहे ई कोन सघंदासूं, असां वटि सबूत कोन्हनि, उन्हनि वटि शायदि गवाह न हूंदा। कानूनी पेचीदगियूं एतिरियूं आहिनि जो उन्हनि खे ख़बर आहे त अहिड़े क़िस्म जो बेरहम मुजरिम इन मां निकिरी वेंदो। ही कानून ठहियल ई उन्हनि लाइ आहिनि, कीड़ो माकोड़ो फासंदो, हाथी निकिरी वेंदो। तंहिंजे करे ईअं थिए थो ऐं ईअं थींदो। भला डॉक्टर साहब
पंहिंजे तजुर्बे जे आहार ते या इहो सुवाल जेको कयो पियो वञे बार बार त सख़्तु सज़ाऊं ॾियो, सख़्तु सज़ाऊं ॾींदो इन्हनि मुजरिमनि खे जेके गिरफ़्तार था थियनि उन्हनि खे जॾहिं तव्हां सख़्तु सज़ाऊं ॾींदो त इहो इन तरह जा वाक़िया बि ख़तमु थींदा ऐं समाज में काई बहितरी ईंदी। छा सख़्तु सज़ाउनि सां मसइले जो हल आहे? पाकिस्तान में सख़्तु सज़ाउनि जो गोड़ शोर जारी आहे। महिरबानी कंहिंखे सख़्तु सज़ा ॾियनि था, इन्हनि खां पुछो त सही। पाकिस्तान में जेके बि कानून मौजूदु आहिनि उन्ही में जिन्सी ॾाढाई जी सज़ा वधि में वधि 7 साल आहे। बाक़ी छा कंदव? फाही ॾींदव? तव्हां ज़ैनब जे क़ातिल खे फाही छॾी पोइ छा इहो रुकियो? मूं अॻु में बि इहो अर्ज़ु कयो आहे, मां वरी बि इहो साॻियो ई अर्ज़ु वरजाईंदुसि। महिरबानी करे हिन मामले में साइंसी तरह सां सोचो। जदीद साइंस इहो थी ॿुधाए त अहिड़े क़िस्म जा माण्हू शिकारी आहिनि, कंहिं बि वक़्तु इहो शिकार कंदा मासूम ॿार जो। तव्हांखे हिन माण्हू खे मारण बजाए खणी हर शहर में घुमाइणु घुरिजे। अच्छा, हिन माण्हूअ खां हज़ारे ॿारनि खे ॾेखारियो त हिन क़िस्म जा माण्हू हीअं करे सघनि था। अच्छा, मां अॻु में चई चुको आहियां, स्कूल्स में वठी वञो, कॉलेजिस में वठी वञो, तव्हांखे वॾा मुज़ाकरा कराइणु घुरिजनि। तव्हांजे मुल्क में साइकियाट्रिस्ट वेठा आहिनि, नफ़्सियात जा माहिर वेठा आहिनि, ॾाढा सुठा पुलिस ऑफिसर वेठा आहिनि जेके क्रिमिनोलॉजी खे ॼाणनि था। उहे माण्हू पब्लिक में वेही हिननि जो इंटरव्यू कनि त बाबा हे छा कयो हुई, छो कयो हुई, कीअं कयो हुई। भली चहिरो ज़ाहिर न कयो उन्ही जो, त ॿार जी तरबियत थींदी, वॾनि जी तरबियत थींदी, पीउ माउ जी तरबियत थींदी, हिन समाज जी तरबियत थींदी, उन्ही खां वधीक हिन रियासत जे कानून ठाहींदड़नि जी तरबियत थींदी त इन्हनि सां कीअं मुंहुं ॾिजे। उहे ख़ामोश आहिनि, अवाम रड़ियूं पियो थो करे। डॉक्टर साहब अवां पंहिंजे अवां जी प्रैक्टिस रही आहे, अवां इन्हनि खे डील बि कंदा आहियो। अवां इहो ॿुधायो त इन केसनि में जेके मुलविस आहिनि, जेके मुजरिम आहिनि, उन्हनि जी ज़हनी सिहत एॾी ख़राबु हूंदी आहे। को इन तरह जा मिसाल इहो को रफ़ीक मलिक हुयो, उहो पाण शादीशुदा, उनखे पाण ॿार आहिनि, हू जॾहिं 4 सालनि जी मासूम नियाणी सां एॾी बेदर्दी सां अगरि पेश अचे थो पियो त पोइ छा सम्झिजे त इहो हुन होश आवाज़ सां कमु कयो आहे या हुनजी सिहत ज़हनी सिहत इनखे दुरुस्त न आहे, तंहिं करे उहो इन तरह जे अमल ताईं बि हलियो वियो आहे। हिकिड़ी शइ मनो चई छॾिजे, वाज़े करे छॾिजे, सभिनी खे छॾणु खपे, सोचे सम्झी छॾणु खपे। जी, ॿार सां जिन्सी तशद्दुद, ॿार जो क़त्ल, ॿार सां ज़्यादती कंहिं बि ज़हनी मर्ज़ नफ़्सियाती बीमारी मंझि शामिल न आहे, नफ़्सियाती बीमारी जी निशानी न आहे। एग्ज़ैक्टली। हिन में इहो सम्झी छॾियो, हयातियाती नफ़्सियात जे हवाले सां, एवोल्यूशनरी साइकोलॉजी जे हवाले सां इहो ॿुधी छॾियो, हर मर्द कंहिं बि वक़्तु अहिड़ी शिकिल अख़्तियार करे सघे थो जो ॿार सां ॾाढाई करे। अच्छा, इहो मुमकिन आहे। पोटेंशियली हर मर्द इहा ॻाल्हि, इहो अमल करे सघे थो। पोइ ए हुजे, अलिफ हुजे, बे हुजे, से हुजे, करे सघे थो। तंहिंजे करे जंहिंखे मौक़ो मिलंदो उहो कंदो। अच्छा, हाणे कंहिंखे सज़ाऊं ॾींदव, कंहिंखे पकड़ींदव, इन्ही जे लाइ लाज़मी तौर ते तमामु वॾी ॼाण, अवेयरनेस जी, पब्लिक अवेयरनेस जी, आम माण्हुनि में ॼाण जे फैलाइण जी ज़रूरत आहे। ॿारनि जे तरबियत तालीम जी ज़रूरत आहे, उस्तादनि जे तालीम तरबियत जी ज़रूरत आहे, सभ खां वधीक सहाफ़िन जे तालीम तरबियत जी ज़रूरत आहे। सही, बिल्कुलु सही। जेके सोशल मीडिया ते वेठा आहिनि, जेके टीवी ते वेठा आहिनि, जेके अख़बारुनि में वेठा आहिनि, उन्हनि जी इहा तरबियत थियणु खपे त बाबा इहे जेके ज़ोर ज़बरदस्तियूं ज़्यादतियूं ॾाढायूं कनि था जिन्सी तौर ते, उहे असां तव्हां जहिड़ा माण्हू आहिनि। कुझु देरि अॻु में मूं हिकिड़ी रिपोर्ट वेठे पढ़ी, मुंहिंजी पंहिंजे हैरत न रही त लखे अहिड़ा माण्हू आहिनि जेके अहिड़ी ज़्यादती कनि था, ज़ाहिर ई नथा थियनि। तमामु थोरो तइदाद आहे जेको पहिरें दफ़े ई करे थो पकड़िजी पवे थो। सही, इन्ही मां तव्हां अंदाज़ो करे सघो था। तंहिंजे करे हिननि खे ज़हनी मरीज़ न चओ, नफ़्सियाती मरीज़ न चओ, हिननि खे तव्हां वहशी न चओ, छो त ॿिया जानवर ईअं न कंदा आहिनि। हे हिकिड़ो अहिड़ो इंसानी अमल आहे जंहिंमें इंसान वक़्ती तौर ते पंहिंजा इंसानी अहसास, जज़्बा, सोच, सम्झ, ज़मीर ऐं ज़िमेवारियूं बालाए ताक़ रखे कुझु देरि लाइ अहिड़ो मुजरिम बणिजी वञे थो जंहिंमें पोइ हू अहिड़ो ॾोह करे वेहे थो जेको असां ज़ैनब जी शिकिल में ॾिसूं था, हिन अली शाह जी शिकिल में। डॉक्टर साहब, अवां ॿुधायो त जेके इदारा आहिनि, इवन पुलिस जेका आहे उहा बेअख्तियार आहे, इन करे मामला थियनि था पिया। असां ॾिठोसीं त अदालतुनि जी तरफ़ां सख़्तु सज़ाऊं आयूं, पोइ बि इहे वाक़िया रुकजनि नथा। त इन्हनि वाक़ियनि खे रोकण लाइ कहिड़ा इक़दाम खणणु घुरिजनि, फौरी तौर ते कहिड़ा इक़दाम खणणु घुरिजनि? फौरी तौर ते जेके इक़दाम आहिनि, पहिरीं शइ जेका आहे, तव्हां महिरबानी करे हिकिड़ी तां माण्हुनि जो ध्यानु हटायो, उहो इहो आहे
जेको अव्हां जे स्क्रीन ते हर वक़्तु मौजूदु आहे, तव्हांजे भितियुनि ते मौजूदु आहे। मर्द जी मर्दानगी जिन्सी अमल सां साबित नथी थिए। सही। मर्द जी मर्दानगी जिन्सी अमल सां साबित नथी थी सघे। जेको घणे खां घणो जिन्सी अमल करे थो, जेतिरो पुरतशद्दुद जिन्सी अमल करे थो, जेतिरो बिना सोच वीचार जे, बिना राज़ पेजे नंढी उमिरि वारे सां ज़ोर ज़बरदस्ती करे थो, उहो पाण बि इंसानियत खां महरूम थिए थो, ॿिए खे बि इंसानियत खां महरूम करे थो, ऐं ॿिए खे त वेंदे ज़िंदगी खां महरूम करे थो, ऐं सॼी उमिरि जे नफ़्सियाती सिहत खां, जिस्मानी सिहत खां ई महरूम करे छॾे थो उन ॿार खे। इन्ही क़िस्म जे तरबियत जी ज़रूरत आहे त असां पाण ॾांहुं ज़िम्मेवार थियूं, असां ॿारनि ॾांहुं ज़िम्मेवार थियूं, असां इंसानियत ॾांहुं ज़िम्मेवार थियूं, असां समाज ॾांहुं ज़िम्मेवार थियूं, त जीअं असां वधि खां वधि बहितर इंसान बणिजी सघूं। तरबियत जो मर्कज़ी नुक़्तो इहो थी सघे थो। उन्ही खां पोइ जेके बि शयूं आहिनि उहे तव्हांजे तालीम में, निसाब में, ऐं हा, जिन्सी तरबियत जेसिताईं तव्हांजे मुआशिरे में न मिलंदी, अच्छा, परवरिश में जिन्सी तरबियत, जिन्सी ॼाण जो जेसिताईं हिसो न विझंदव, तेसिताईं तव्हां हिन क़िस्म जा जेके इंसान आहिनि, जेके अहिड़ो अमल करे वेही रहनि था जेका इंसानियत खे लॼाए थी छॾे, जेको इंसानियत खे लॼाए छॾींदड़ अमल आहे, उहो जारी रहंदो। तालीम, तरबियत, तमामु घणी ॼाण ऐं ज़िम्मेवारी, इहो टॉप टू बॉटम जो मामिलो आहे, हिकिड़े माण्हू जे करण जो मामिलो कतई न आहे। ठीक है, वॾी 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 महिरबानी डॉक्टर इनायत मुंशी साहब। अवां हिन वाक़िअनि जे के नफ़्सियाती पासा आहिनि उन्हनि ते असांखे आगाह कयो, ऐं अवां चयो त जेसिताईं तालीम नथी ॾिनी वञे, जेसिताईं ॿार खे उहो शऊर नथो ॾिनो वञे, तेसिताईं इहे वाक़िआ रोकणु फ़िलहाल मुमकिन न आहिनि। वॾी महिरबानी डॉक्टर इनायत साहब। नाज़रीन, असां गॾोगॾु प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। असद मुमताज़ रीड खे ॾींदा इजाज़त। अला वाही।